खबर शामिल कयूं पिया रुकन बुरडा खां। म्यूनिसिपल हॉल संजोरो में सहाफ़ी खुदा ॾिनो काशे जी अॻुवाणीअ में तालका संजोरे पारां GWC कन्वेंशन थी गुज़री। जॾहिं त कन्वेंशन खे नामियारे सहाफ़ी ज़ुल्फ़कार अली ख़ासकेली, अंजुम आफ्ताब निज़ामानी, अख्तर मारी, STP अॻुवाण अली ॾिनो ख़ासकेली, डॉक्टर गुलाम कादिर पंवर, बार काउंसिल अॻुवाण वकार जत, मंसूर मेमन, साबिर महर ऐं ॿियनि ख़िताब कयो ऐं चयो त सहाफ़ी मुआशिरे जो आईनो हूंदा आहिनि। उन लाइ सहाफ़ियुनि खे मुआशिरे में जानदार किरदारु अदा करणो पवंदो आहे। जेकी मुआशिरे में बुरायूं जनम वठी रहियूं आहिनि उन्हनि जो साथारी थियण बजाए उन्हनि खे निमाया करणो पवंदो आहे। मुआशिरे मां बुराइनि खे ख़तमु करण लाइ असांखे इनफ़रादी तौर ठीक थी करे किरदारु अदा करणो पवंदो आहे। तॾहिं असां इज्तिमाही तौर ठीक थी करे मुआशिरे जे बुराइनि खां बचाइण में कामयाब थी सघंदा आहियूं। हुननि वधीक चयो त तइलीम मुआशिरे में किरंगी जी हैसियत रखे थी, पर तइलीम खातनि में शागिर्दनि ऐं शागिर्दानि खे हिरासमेंट करे मुआशिरे खे अपाहिज करण जी कोशिश थी रही आहे। तॾहिं त प्रोग्राम में सहाफ़ी जान मोहम्मद अबड़ो, शाद मंगी, नवीद गुल ख़ासकेली, गुलाम शबीर लिगारी, रहीम बख्श अबड़ो, कुर्बान लिगारी, आबिद वसाण, मंसूर लिगारी ऐं ॿियनि समाजी अॻुवाननि तौरे बाज़ोक माण्हुनि वॾी अंग में शिरकत कई। रिपोर्ट कर रहा है जान मोहम्मद अबड़ो, पे न्यूज़ रुकन।